सिंध समेत मुल्क जा मुख्तलिफ इलाइक़ा अॼु शदीद गर्मी जे वड़ चढ़ियल। तुर्बत में गर्मीपद 46, लाड़काने में 46 ऐं दादू में 44 सेंटीग्रेड रिकॉर्ड। कराची में अॼु मौसम जो गरम तरीन ॾींहुं, पारो 45 सेंटीग्रेड ताईं पहुची वियो। सामूंडी हवाऊं बंदि हुअण करे लुक ऐं सिज जी तपिश सबबि शहरी परेशान। डॉक्टर्स पारां शहरनि खे गैर ज़रूरी सफ़र खां पासो करण ऐं थधियूं शयूं वापराइण जी हिदायत। पंजाब के वरे वज़ीर शहबाज शरीफ चयो आहे त चौथे निसाल जी तबियत ॿाराणी आहे ऐं ॿारनि खे परचाइणो पवंदो आहे। लाहौर में एक निजी टीवी चैनल सां ॻाल्हाईंदे शहबाज शरीफ चयो त चौधरी निसार जी असल में दोस्ती नवाज शरीफ सां हुई। 1988 में चौधरी निसार मुंहिंजो मुखालिफ़ हो ऐं संदसि शिकायत ते नवाज शरीफ मूंखे धड़का बि ॾींदो हो, पर पोइ असां ॿिन्ही जी दोस्ती थी वई। कराची की दहशतगर्दी छोड़ अदालत सहाफ़ी वली खान बाबर केस जी जांच ऑफिसर इंस्पेक्टर शफीक तनोली समेत 6 ॼणनि के कत्ल केस में 3 जवाबदारनि खे मौत की सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदारनि जो ताल्लुक़ पाबंदी मढ़ियल तंज़ीम सां आहे। अदालत जवाबदारनि खे आपघाती हमले जो ॾोह साबित थियण ते सज़ा ॿुधाई। बलूचिस्तान में चूंडू मुलतवी करण लाइ सूबाई असम्बली में ठहराव जमा। सूबाई घरू वज़ीर सरफराज भुगटी पारां सेक्रेटेरिएट में जमा करायल ठहराव में चयो वियो आहे जुलाई में माण्हू हज जी अदायगी लाइ सऊदी अरब में हूंदा। चुमासी बरसात सबबि लॾ पलाण बि थी सघे थी। चूंडू 1 महीने लाइ मुलतवी कयूं वञनि। सिंध ऐं केपी असैम्बलियुनि जो मुद्दो पूरो थियण बावजूदि निगरां वॾनि वज़ीरनि जे नाले ते इतफ़ाक़ न थी सघियो। बलूचिस्तान असैम्बली जो मुद्दो सुभाणे राति पूरो थींदो। उते भी निगरां सेटअप के हवाले से अञा का अगभराई न थी सघी। निगरां वज़ीर आज़म ऐं पंजाब जो निगरां वॾो वज़ीर 1 जून ते उहिदनि जो हल्फ़ खणंदा। जहिड़ी तरह बलूचिस्तान में हुकूमत तब्दील थी ऐं सेनेट जूं चूंडूं थियूं, अहिड़ो अमल जमहूरियत लाइ बर्दाश्त जोॻो नाहे। वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त आम चूंडनि में भी ईअं थियो त मुल्क लाइ बहितर न हूंदो। उम्मीद आहे त मुल्क में शफ़ाफ़ चूंडूं थींदियूं। नवाज़ लीग सरकार अदालती मामलनि ऐं धरणनि बावजूद तरक्की जो सफ़र जारी रखियो। मुल्क के 2013 जी भेट में हर शोबे अंदर बेहतर हालत में छॾे वञूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट उमरकोट जैकबाबाद ऐं घोटकी समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि जी तकबंदियुनि ख़िलाफ़ एतराज़नि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। इलेक्शन कमीशन पार्टी फंडिंग की जांच लाइ जोड़ियल कमेटी बाबत पीटीआई जा एतराज़ रद्द करे छॾिया। इलेक्शन कमीशन चयो आहे त पार्टी फंडिंग बाबत कमेटी कम कंदी रहंदी। इस्लामाबाद में चीफ इलेक्शन कमिश्नर की सदारत हेठि इजलास। चूंडनि में हिस्सो वठंदड़ उम्मीदवारनि के कागज़नि की जांच पड़ताल वारे तरीक़ेकार ते गौर। इजलास में FIA, स्टेट बैंक, नादरा ऐं नेब अमलदारनि शिरकत कई। आम चूंडनि खां अॻु पोलिंग स्टेशन से तफ़सील। अवाम आॾो पधरा करण जो सिलसिलो शुरू। कराची के कुरंगी वारे इलाइक़े में पोलिंग स्टेशन से तफ़सील डिस्प्ले सेंटर्स लगाया विया। एतराज़नि की सूरत में शहरनि के वाॻियल इख्तियारनि आॾो शिकायत करण की सलाह। इस्लामाबाद की एहसाब अदालत में एवनफील्ड रेफरेंस की ॿुधणी 5 जून ताईं मुलतवी। कैप्टन रिटायर्ड सफदर सवालनि जो जवाब ॾींदे चयो आहे त नवाज शरीफ जो नाठी हुजण जी हर दौर में क़ीमत अदा कई आहे। मूंखे जेलुनि में विधो वियो, जला वतन कयो वियो ऐं नौकरीअ मां बरतरफ़ कयो वियो। गल्फ स्टील मिल्स जी 25% शेयर्स विकिरो करण वारे मामले में मुंहिंजो को किरदारु न हो। वाजिद ज़िया कैपिटल FZD बाबत पेश कयल सर्टिफिकेट बाबत भी ॼाण नाहे। वाजिद ज़िया जो ख़त शाहिदी तौर क़बूल करण फेयर ट्रायल के ख़िलाफ़ आहे। इस्लामाबाद की एहसाब अदालत में सागदार ख़िलाफ़ आमदनी का वधीक असासा ठाहिण वारे रेफरेंस की ॿुधणी दौरान नेब के शाहिद मसूद अल खनी का आली पुछा मुकम्मिल। महंगाई सटियल अवाम ते पेट्रोल बम किराइण जी तैयारियों। ओघरा पेट्रोल के अघनि में 7 रुपया 10 पैसा वाध ऐं डीज़ल के अघनि में 5 रुपया 20 पैसा वाध की सिफारिश करे छॾी। नवनि अघनि वारी समरी वज़ीर आज़म हाउस माणी वई। वज़ीर आज़म पारां मंजूरी ॾियण की सूरत में नवां अघ 1 जून खां लागू थी वेंदा। कराची के एहसाब अदालत फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी में करप्शन ऐं ख़ैर क़ानूनी भर्तियुनि वारे रेफरेंस में सोसाइटी के अॻूणे चेयरमैन
निसार मुराई समेत ॿियनि 14 जवाबदारनि ते फ़र्दे जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि पारां ॾोह क़बूलण खां इनकार। अदालत 12 जून ते शाहिदनि खे अदालत तलब करे वरितो। कंबर में एंटी करप्शन पुलिस जो सिविल जज सां गॾु छापो। वारहे थाणे जो इंचार्ज SHO मंजूर भट्टी 80,000 रुपया रिश्वत वठंदे गिरफ़्तार। सिद्धार्थकोट में बॉयज़ डिग्री कॉलेज जे उस्ताद मथां हमले ख़िलाफ़ सपला जे सर ते उस्तादनि जो कोटो मोटो चौक ते धरणो। ट्रैफ़िक मुअत्तल। एहतजाज दौरान उस्ताद SSP कंबर जी गाॾी अॻियां लेटी पिया। पुलिस पारां मुज़ाहिरीन सां बदतमीज़ी। महरापुर में बिजली जे मरमती कम दौरान लाइनमैन करंट लॻण सबबि खंभे तां किरी फौत। फौती 40 वरनि जो शाह अली मेमण जो मड़ अस्पताल मुंतकिल। शाली जंगी जहाज़नि जी ख़ज़ा में हमास जे ठिकाणनि ते बमबारी। ख़ज़ा खे मिस्र सां मिलाईंदड़ सुरंग तबाह करण जी दावा। उन खां अॻु ग़ज़ा में रॉकेट हमलनि में 3 इसराइली फ़ौजी ज़ख़्मी थी पिया हुआ। दराज़नि जी दोल हफ़्त ज़बान शाइर हज़रत सचल सरमस रहमतुल्लाह अलैह जी 197वें उर्स मुबारक सरकारी तक़रीबूं शुरू। गादी नशीं ख्वाजा अब्दुल हक फारूकी ऐं कमिश्नर सखर मोहम्मद उस्मान चाचड़ मज़ार शरीफ ते चादर चाढ़े सरकारी तक़रीबनि जो इफ़्तिताह कयो। ॾेह तोड़े परॾे मां अक़ीदतमंदनि जो वॾो अंग दराज़ा शरीफ पहुतल। बर्तानिया जे इलाइक़े डेडफोर्ड में बस समेत 26 गाॾियूं हिक ॿिए सां टकराइजी वयूं। 14 ॼणा ज़ख़्मी। किंगडम जो ट्रेलर जारी। फिल्म 22 जून ते रिलीज़ थींदी।